अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो नंढड़ा नंढड़ा सुहिणा सुहिणा ॿिया ॿारो छा हाल आहे तव्हांजो ख़ुशि आहियो ठीकु आहियो सभु अची विया अड़े राजिया त अञा कोन आई आहे राजिया आई आहे छा ओ यार राजिया ऐं ॾिसो ही केॾी प्यारी नंढी बेबी फ्रॉक पाए वेठी आहे ऐं नंढड़ो केॾो क्यूट आहे केॾा सुठा सुठा ॿार आहिनि तव्हां मुंहिंजो इंतज़ारु पिया कयो छा मां अची वियमि अॼु मां तव्हांखे वरी हिकिड़ी कहाणी ॿुधाईंदमि अॼु असां ॿुधंदासीं हिकिड़े ॾेॾर जी कहाणी ॾेॾर तव्हांखे ख़बर आहे छा हूंदो आहे ॾेॾर ही हूंदो आहे ही आहे हिकिड़ो ॾेॾर ठीकु आहे ऐं इनखे जेको इंग्लिश में चवंदा आहियूं फ्रॉग ही नंढड़ो हिकिड़ो फ्रॉग आहे नंढड़ो ॾेॾर आहे इन जो नालो आहे फ्रॉगी ठीकु आहे ही हिकिड़ो फ्रॉगी आहे असां हाणे फ्रॉगी जी अॼु कहाणी ॿुधंदासीं ही हिकिड़ो नंढड़ो फ्रॉगी आहे ऐं हीअ जेका आहे फ्रॉगी जी अम्मी आहे ठीकु आहे ऐं इन्हनि वटि जेका आहे न फ्रॉगी ऐं फ्रॉगी जी अम्मी जेका आहे हिकिड़ी इन्हनि बटरफ्लाई बि पाले रखी आहे इन्हनि वटि हिकिड़ी नंढड़ी क्यूट बटरफ्लाई आहे इहा हमेशह वेहंदी आहे फ्रॉगी जी अम्मी जे मथां ठीकु आहे त इहा इन्हनि खे ॾाढी प्यारी हूंदी आहे त हीअ अम्मी ऐं फ्रॉगी रहंदा आहिनि इन्हनि जो बाबा बि हूंदो आहे उहो ॿाहिरि कमु करणु वेंदो आहे तव्हांजो बाबा बि ॿाहिरि वेंदो आहे न तव्हांजो बाबा ऑफिस वेंदो आहे है न त पोइ फ्रॉगी जो बाबा बि जेको हूंदो आहे उहो पंहिंजे ऑफिस वेंदो आहे ठीकु आहे सो ही फ्रॉगी जेको हूंदो आहे कॾहिं कॾहिं ॾाढी शरारत कंदो आहे तंग कंदो आहे पंहिंजी अम्मीअ खे चवंदो आहे मूंखे ॿाहिरि वञणु ॾे मां ॿाहिरि वञी खेॾंदमि मां घर में न वेहंदुमि त अम्मी हिनखे चवंदी आहे त तूं नंढड़ो आहे न तूं ॿाहिरि वेंदे त किरी पवंदे गुम थी वेंदे तोखे रस्तो बि ख़बर कोन्हे तूं ॿाहिरि वेंदे तोखे धकु लॻंदो तोखे पोइ सूरु थींदो ॾाढो ठीकु आहे हीअ ज़िद कंदो आहे न न न मां ॿाहिरि वेंदमि मां रोड ते वेंदमि मां ॿाहिरि खेॾंदमि मूंखे वञणु ॾियो पोइ हिकिड़ो दफ़ो हिनजी अम्मी हिनखे मना कयो न बिल्कुलु बि ॿाहिरि न वञिबो आहे नंढड़ा ॿार ॿाहिरि न वेंदा आहिनि ॿाहिरि वेंदे त तोखे धकु लॻंदो किरी पवंदे पोइ मूंखे परेशानी थींदी ॾाढी पर भई जेको फ्रॉगी हो न हीअ फ्रॉगी जेको न नंढड़ो ॾाढो चालाक हो हिकिड़े ॾींहुं छा कयईं हुनजी अम्मी कमु पई करे फ्रॉगी ॿाहिरि निकिरी वियो घर खां ॿाहिरि हली वियो टिक 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 करे परे परे अलाए किथे हली वियो हाणे अची हिनजी अम्मी परेशान थी अम्मी हिनजी परेशान थी वई वीचारी हेॾी वञे घर में ॻोल्हे घर खां ॿाहिरि ॻोल्हे फ्रॉगी किथे मिले ई न पियो आख़िर छा थियो जो थोरी देरि खां पोइ फ्रॉगी जो बाबा बि अची वियो जॾहिं हुनजी अम्मी हुनखे ॿुधायो त फ्रॉगी जेको आहे उहो हलियो वियो आहे ॿाहिरि मूंखे ॿुधाइण खां बग़ैर अलाए किथे आहे फ्रॉगीअ जेको बाबा हुन मथे खे हथु ॾेई परेशान थी ईअं करे वेही रहियो त हाणे मां छा कयां हुनखे चई तूं हुनखे छो छॾियो आहे भई हाणे हू परेशान थिया सोचनि पिया हिनखे ॻोल्हियूं फ्रॉगी जो बाबा वियो ॿाहिरि हेॾां होॾां ॾिसी आयो फ्रॉगी त मिले ई न पियो अलाए केॾां हलियो वियो पोइ छा थियो जेका हिननि जी बटरफ्लाई हुई न उहा जल्दी सां ई उॾंदी आई छो त उहा बि फ्रॉगी जॾहिं ॿाहिरि हली वियो त बटरफ्लाई बि हुनजे पोयां ॿाहिरि हली वई पोइ उहा फ्रॉगी घुमे पियो रोडनि ते डुके पियो भॼे पियो ख़ुशि पियो थिए त पोइ जेका बटरफ्लाई मथे उॾामे पई हुनजो ख़्यालु पई रखे पोइ हुन ॾिठो फ्रॉगी जेको ॿाहिरि तेज़ डुके पियो अचानक सां किरी पियो हुनखे ॾाढो धकु लॻो हुनजो जेको सूर बि थिए पियो हुनखे इलाही मथे में बि धकु लॻसि हिते मथे में हुनखे हिकिड़ो धकु लॻो हुनजे पेर में बि धकु लॻो पोइ रोए पियो मुंहिंजी अम्मी किथे आहे मूंखे खणी वञे मूंखे सूर थो थिए मूंखे धकु लॻो आहे मुंहिंजी अम्मी मूंखे खणी वञे पोइ छा थियो जो जेका बटरफ्लाई हुई उहा जल्दी सां उॾामंदी आई ऐं अची फ्रॉगी जे अम्मी जे मथां वेठी ऐं हुनखे ॿुधाईं त फ्रॉगी जेको आहे किरी पियो आहे ऐं हुनखे ॾाढो धकु लॻो आहे उहो उथी बि नथो सघे हीअ जेका अम्मी हुई फ्रॉगी जी ऐं जेको बाबा हुयो उहे ॿई जल्दी भॼंदा विया ऐं वञी फ्रॉगी खे खणी आया ऐं पोइ हुनखे जेको आहे हुनजी अम्मी हुनखे जेको साफ़ बि कयो हुनखे मिटी लॻी वई हुनखे धकु बि लॻो हुनजे धक ते दवा बि हईं दवा हणबी आहे न त पोइ उहो जेको फ्रॉगी आहे उहो थोरो ठीकु थी वियो ऐं बटरफ्लाई बि हुन सां गॾु रांदि पई खेॾे पोइ अम्मी हिनखे सम्झायो फ्रॉगी खे त नंढड़ा ॿार ॿाहिरि न वेंदा आहिनि नंढा ॿार अगरि ॿाहिरि वेंदा त किरी पवंदा आहिनि उन्हनि खे धकु लॻंदो आहे उहे पंहिंजे वॾनि सां पंहिंजे अम्मी सां बाबा सां अदा सां गॾु वेंदा आहिनि अंकल सां पंहिंजे मामा सां गॾु वेंदा आहिनि ठीकु आहे सो तव्हां बि ईअं अकेला न वेंदा कयो ॿाहिरि पंहिंजी अम्मी सां ज़िद बि न कंदा कयो ठीकु आहे जॾहिं तव्हांखे ॿाहिरि वञिणो हुजे पंहिंजे अम्मी सां बाबा सां वञिबो आहे ऐं पंहिंजी अम्मी जो चयो बि मञिबो आहे अम्मी जो चयो मञींदव न तव्हां केॾा सुठा ॿार आहिनि केॾा प्यारा आहिनि ऐं मुंहिंजी राजिया बि केॾी प्यारी आहे सो तव्हां सभु हमेशह पंहिंजी अम्मी जो चयो मञींदा कयो जेके ॿार पंहिंजे अम्मी जी ॻाल्हि न ॿुधंदा आहिनि उन्हनि खे धकु बि लॻंदो आहे ऐं उन्हनि खे ॾुख बि थींदो आहे
ठीकु आहे। सो तव्हां सभिनी खे पंहिंजी अम्मी जो चयो मञणु घुरिजे आईंदा। ऐं असां हाणे फ्रॉगी जी कहाणी ख़तमु थी वई आहे। हाणे फ्रॉगी उनजी अम्मी वञनि था पंहिंजे घर, ऐं असां जेको आहे हाणे अल्लाह हाफ़िज़ कंदासीं। ॿिए दफ़े वरी पोइ ॿी कहाणी। ठीकु आहे। तव्हांखे कहाणी पसंदि आई न, मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे वणी या न वणी आहे। ठीकु आहे। अल्लाह हाफ़िज़, टाटा, बाय बाय।